नाज़रीन, थर पारकर रिपोर्ट ब्यूरो चीफ ज़ुल्फ़िकार अली तैयबानी की रिपोर्ट मूजिब थर पारकर, मिठी, डीपलो, कलोई, इस्लामकोट, छाछरो समेत थर पारकर के नंढन तोड़े वडन शहरन में कायम PISP सेंटरन ते मुस्तहिक औरतन जी आयल रक़म मां कटौती वारो अमल जारी। ॾोराहन इलाइक़न खां आयल मुस्तहिक औरतुन जूं दाहूं वधीक कटौती कंदड़न खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। मिठी, असांजी वधीक रक़म आयल आहे। डिवाइस होल्डर पंहिंजी मनमानी सां आयल रक़म मां कंहिंजा घटि कंहिंजा वधि पैसा कटौती करे रहिया आहिनि। केरु पुछण वारो नाहे, जंहिं सबबि दरबदर थी रहियूं आहियूं। मुस्तहिक औरतूं डीपलो, असां ॾोराहन इलाइक़नि खां 100 किलोमीटर सफ़र करे ॻरा किराया भरे हिते पहुतियूं आहियूं। आयल रक़म बि पूरी नथी ॾिनी वञे, जंहिं सबबि परेशान थी वियूं आहियूं। मुस्तहिक औरतूं, हिते को डिसिप्लिन नाहे, न वरी रसीद ॾिनी थी वञे। आयल रक़म ॿारनि जे पैसनि समेत पूरी ॾियण बजाए 2 खां 3 हज़ार कटौती कई पई वञे। नोटिस वठी वधीक कटौती कंदड़ डिवाइस होल्डरनि खिलाफ़ कार्रवाई करे पूरी रक़म ॾियारे वञे। मुस्तहिक औरतूं